एक अभी अहम ख़बर खां खे आगाह कई पिया। बुरड़ी शाह करीम में कारो गुंगड़ो से मनाले के 50 फुट जो घारो पइजी वियो। घारो पवण सबब आबादगारनि जो सवई एकड़नि ते बीठल सारियालो फसल बुॾी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। वधिक नुक़सान जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे, जंहिं सबब ॻोठाणा परेशान आहिनि। अहम ख़बर खां मांखे आगाह करे रहिया आहियूं। बुरड़ी शाह करीम में कारो गुंगड़ो सिम नाले के 50 फुट जो घारो पइजी वियो। घारो पवण सबब आबादगारनि जो सवई एकड़नि ते बीठल सारियालो फसल बुॾी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो घारे वारे हंधि न पहुतो आहे, जंहिं सबब ॻोठाणा सख़्त परेशानीअ जो शिकार आहिनि। बुरड़ी शाह करीम में कारो गुंगड़ो से मनाले के 50 फुट जो घारो पइजी वियो। घारो पवण सबब आबादगारनि जो सवई एकड़नि ते बीठल सारियालो फसल बुॾी वियो आहे। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। वधिक नुक़सान जो ख़दशो आहे। ॻोठाणा सख़्त परेशान आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। बुरड़ी शाह करीम में कारो गुंगड़ो से मनाले के 50 फुट जो घारो पइजी वियो।